अस्सलाम वालेकुम डियर व्यूअर्स, असांजे चैनल ते खुशामदीद। जीअं त यूनिवर्सिटी ऑफ सिंध पारां पहिरीं लिस्ट लॻाई वई आहे ऐं असांजी कोशिशि हूंदी आहे त तव्हांखे हर प्रोसेस में गाइड कयूं। एप्लीकेशन प्रोसेस खां वठी असां जेको आहे तव्हांजी चालान फीस पेमेंट ताईं सभिनी में तव्हांखे गाइड कंदा आहियूं। त लास्ट वारी असांजी वीडियो ते काफ़ी कमेंट आया ऐं ही कमेंट मुख़्तलिफ़ तरीक़नि जा हुया ऐं काफ़ी स्टूडेंट सेम जेको आहे कमेंट कनि पिया। त कमेंट में रिप्लाई करणु मुश्किल पई थिए, त इन करे मूं सोचियो जेके बि तव्हांजा जर्नल इश्यूज़ आहिनि जेके सभिनी खे फेस थियनि था त उन्हनि ते असां हिकु वीडियो ठाहियूं। सभिनी खां पहिरियां काफ़ी कैंडिडेट्स जो इहो कमेंट आहे त असां चालान कीअं डाउनलोड कयूं। त चालान डाउनलोड अञा तव्हां नथा करे सघो, छो जो चालान अपलोड थियो ई न आहे। जीअं ई चालान अपलोड थींदो त तव्हां पंहिंजे पोर्टल ते वञी चालान डाउनलोड कंदा। उन खां अलावा काफ़ी कैंडिडेट्स पुछनि पिया त असांजी CPN एतिरी आहे, असांजो अञा नालो न आयो। मुख़्तलिफ़ कैंडिडेट्स जी मुख़्तलिफ़ CPN आहे, त इन जी वजह इहा आहे त तव्हां जेको आहे लिमिटेड डिपार्टमेंट सिलेक्ट कया हूंदा ऐं उहे लिमिटेड डिपार्टमेंट तव्हांजा हाई CPN वारा सभु हूंदा। फॉर सपोज़ IT थी वियो, कंप्यूटर साइंस थी वियो, LLB थी वियो, इंग्लिश थी वियो, फार्मेसी थी वियो। त उन जे हिसाब सां इन में तव्हांखे चेक करण जे लाइ त तव्हांजो सेकेंड लिस्ट में नालो ईंदो या न ईंदो, तव्हां डिपार्टमेंट वाइज़ वञी लिस्ट चेक कयो। जंहिं बि डिपार्टमेंट में तव्हां अप्लाई कयो आहे, फॉर सपोज़ केमिस्ट्री, इंग्लिश, ऐं तव्हां ॾिसो त अगरि तव्हां मेरिट ते अप्लाई कयो आहे त उनजी मेरिट जी लास्ट सीट कहिड़ी CPN ते वई आहे। फॉर सपोज़ तव्हांजी CPN आहे 63, जीअं कैंडिडेट कमेंट कयो आहे त मुंहिंजी CPN 63.29 है और डिस्ट्रिक्ट मीरपुर खास है। मैंने चॉइस में केमिस्ट्री, जूलॉजी और इंग्लिश डी फार्मेसी रखा था। हाणे इन्हनि जेको आहे डिपार्टमेंट ई 4 रखिया आहिनि, त इन हिसाब सां अञा उहे इन CPN ते न पहुता हूंदा त उन्हनि जो फर्स्ट लिस्ट में नालो न आयो हूंदो। त चांसिस सेकेंड लिस्ट में कीअं आहिनि, तव्हां वञी डिपार्टमेंट वाइज़ सिलेक्ट कंदा इहे डिपार्टमेंट ऐं ॾिसंदा त इन्हनि जी लास्ट सीट तव्हांजे डिस्ट्रिक्ट में मेरिट ते छा ते वई आहे। पोइ तव्हांखे ख़बर पइजी वेंदी सेकेंड लिस्ट में या थर्ड लिस्ट में नालो ईंदो या न ईंदो। उन खां अलावा तव्हां चालान जे बारे में पुछो थी। जीअं ई तव्हां पंहिंजो पोर्टल खोलींदा, हिते ॾिसो तव्हां वटि अचे पियो क्लिक हेयर टू डाउनलोड योर एडमिशन फीस चालान इफ यू आर सिलेक्टेड। जीअं ई तव्हां हिते क्लिक कंदा, हींअर हिते असां वटि चालान कोन्हे को। हीअ तव्हां ॾिसो था कैंपस डिग्री प्रोग्राम शिफ्ट, हिन जे हेठां तव्हांखे 2 चालान ईंदा। जीअं ई चालान अपलोड थींदा, हिकिड़ो हूंदो रिटेनिंग चालान ऐं ॿियो हूंदो तव्हांजो एडमिशन फीस चालान। त रिटेनिंग चालान जो मक़सदु इहो आहे जेका तव्हांखे चॉइस मिली आहे, तव्हां उन ते ख़ुशि आहियो, तव्हां उन सां मुतमइन आहियो ऐं तव्हां इन ई डिपार्टमेंट में रहणु चाहियो था, त उहे बि कैंडिडेट्स जिन्हनि खे पंहिंजी चॉइस वारो डिपार्टमेंट मिलियो आहे त उहे रिटेन चालान पे कंदा। अदरवाइज़ जिन कैंडिडेट्स जी सिलेक्शन थी आहे ऐं उहे चवनि था त असांखे ॿी चॉइस मिले, त उहे जस्ट पंहिंजो एडमिशन फीस चालान पे कंदा। त उमेद था कयूं तव्हांखे इंफॉर्मेशन मिली वई हूंदी। कुझु इहे जनरल इश्यूज़ हुया कैंडिडेट्स जा, त असां चालान कीअं डाउनलोड कयूं, असांजी CPN एतिरी आहे, असांखे कीअं ख़बर पए त असांजो सेकेंड लिस्ट में नालो ईंदो या न ईंदो, त उनजो तरीक़ो मूं तव्हांखे ॿुधाए छॾियो। मज़ीद अहिड़े इंफॉर्मेटिव वीडियोज़ जे लाइ असांजे चैनल खे लाइक कयो, सब्सक्राइब कयो, त जीअं असांजी ईंदड़ हर नई वीडियो वहां ताईं पहुची सघे। अल्लाह हाफ़िज़।